हैदराबाद समेत सिंध जे केतिरनि ई ज़िलनि में डेंगी वायरस ऐं मलेरिया केसिस में तेज़ी सां इज़ाफ़ो थी रहियो आहे। हुकूमती दवाउनि जे बावजूदि बचाव जा क़दम ॾिसण में न पिया अचनि। रोज़ाना 100 जे अंग में मरीज़ इस्पतालुनि, क्लिनिक्स ऐं निजी अस्पतालनि या घरनि में इलाज कराइण ते मजबूर आहिनि, पर डेंगी ऐं मलेरिया ते कंट्रोल जा क़दम नज़र अची न आहिनि रहिया। हैदराबाद जे डिप्टी कमिश्नर ज़ैनुल आबिदीन मूजिबि डेंगी वायरस जो शिकार थी हींअर ताईं 4 ॼणा फौत थी विया आहिनि। लियाकत यूनिवर्सिटी डायग्नोस्टिक रिसर्च लेबोरेटरी जे अंगनि अखरनि मूजिबि सिर्फ़ अक्टूबर महीने में हींअर ताईं समूरी सिंध मां 17,364 ॼणनि जी स्क्रीनिंग कई वई, जंहिं मां 7,679 ॼणनि जा डेंगी केसिस मस्बत निकिता आहिनि, जॾहिं त सिर्फ़ हैदराबाद, कासमाबाद, लतीफ़ाबाद में 6,486 ॼणनि जा डेंगी केसिस मस्बत आया आहिनि। सिहत खाते जे बयान मूजिबि जनवरी महीने खां हींअर ताईं 24,16,427 माण्हुनि जी स्क्रीनिंग कई वई, जंहिं मां 2,15,270 माण्हू मलेरिया जो शिकार थिया आहिनि। सिंध हुकूमत तरफ़ां सिर्फ़ मलेरिया खां बचाव वारे प्रोग्राम जे लाइ 1,21 करोड़ रुपया बजट रखी वई आहे, पर लखनि जी तादाद में मलेरिया जा वधंदड़ केसिस इन प्रोग्राम ते सवाल उथारे रहिया आहिनि। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधायूं त हैदराबाद समेत सिंध जे केतिरनि ई ज़िलनि में डेंगी ऐं मलेरिया केसिस में तेज़ी सां इज़ाफ़ो थी रहियो आहे ऐं अस्पतालूं मरीज़नि सां सतजी वयूं आहिनि।